हाजिर आएगा तो भगवान रहमान सागियो आहे जंहिंजा कुरान मजीद में 99 नाला आहिनि। दुनिया जे ॿियनि मज़हबनि अनेक मज़हबनि में कई मज़हब दुनिया जे सभिनी मज़हबनि में अल्लाह जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि। किथे राम आहे, किथे भगवान आहे, किथे डिसोज़ा आहे, किथे कृष्ण आहे, किथे छा आहे। जीअं असांजे कुरान मजीद में 99 नाला असांखे पंहिंजा सम्झ में आया, दुनिया जे ॿियनि मज़हबनि जा सम्झ में कोन आया कि राम न कहिड़ो हूंदो, राम ॿियो न आहे, उहो साॻी आहे। इनजो जवाब साईं पिपर में परमेश्वर हो, पिपर में परमेश्वर तकी बबर में बियो, पिपर में परमेश्वर तकी बबर में बियो। निवड़त करी पियो निम जी त कंडो कह कयो, मुसलमान जे अल्लाह जो त पो कुफर कह कयो। मस्जिद ऐं मंदर में करे हिक ॾियो हो रोह पयो केटो नबो खलक में। ओ हिंदू या मुसलमान, ओ हिंदू या मुसलमान क्यों विच विधाऊं वेर, हिंदू या मुसलमान क्यों विच विधाऊं वेर। अंधन गहन लथी चवंदो केर, रोहल राखीअ जी में घुमी ॾिठो सी खेड़, त रब में हिकिड़ो तंहिंमें फना है केर। हो साथा दे कढी पेर जासूसी काफ़तुल्लाह विच में। साईं अहिड़ो बोल हाफ़िज़ निज़ामानी जो साईं मुराद अली शाह खे जवाब आहे। कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे। मुझो सजदो उन्हीं खे आ, मुझो सजदो उन्हीं खे आ, जको इंसान जे पासे हो। कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे। हो ख़तीबन खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को, हो ख़तीबन खे ॿुधाए छॾ त मूंखे ख़ौफ़ कोन्हे को। मुंहिंजी हालत न हुरन सां, मुंहिंजी हालत न हुरन सां नदी गिलमान जे पासे। कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे। मुझो सजदो उन्हीं खे आ, मुझो सजदो उन्हीं खे आ, ओ जको इंसान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे। अहां जूं हाथ तूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो, अहां जूं हाथ तूं ॾिसंदे असांजो रूह रोए थो। तुझो इहो मज़हब, तुझो इहो मज़हब, कोबा शैतान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे। मुझो सजदो उन्हीं खे आ, जको इंसान जे पासे, जे पासे, कोबा इंसान जे पासे। हो असांजे दीन ईमान जो दस्तूर भटवा जनरल सेक्रेटरी संत जो साईं लुकमान पीरो, गवर्नमेंट हाई स्कूल तालके जो जनरल स्पीकर जो जो साईं बीठो आहे, साईं लुकमान अहमद कीरो, साईं जमा सुमरो, साईं अब्दुल रब, उन्हनि जो मां निहायत शुक्रगुज़ार आहियां। साईं मुंहिंजा असांखे ॾिसंदा दीन ईमान जो दस्तूर भटवा, असांजे दीन ईमान जो दस्तूर भटवा। न हूंदो ही मां जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे, भगवान जे पासे, कोबा भगवान जे पासे। मुझो सजदो उन्हीं खे आ, वो जको इंसान जे पासे, कोबा रहमान जे पासे, कोबा भगवान जे पासे। हक मौजूद
मुलाजिम